पाकिस्तान पीपल्स पार्टी अगवान अगुणे नासिम मुमताज हुसैन जमाली अगुणे चेयरमैन मुज़फ़र हुसैन जमाली पारा बांदी में पीपल्स पार्टी जो अज़ीम शान जलसो मुनक़िद करे मुखालफ़न जूं वायूं बताल करे छॾियूं। पीपल्स पार्टी के जलसे में मेहमान ख़ास हाजी अली हसन ज़रदारी शिरकत कई। उन मौके ते हाजी अली हसन ज़रदारी ख़िताब कंदे चयो आहे त पीपल्स पार्टी ही अवामी पार्टी आहे। ईंदड़ इलेक्शन में पीपल्स पार्टी जा अगवानी कामयाब थींदा। पीपी अगवान मुज़फ़र हुसैन जमाली ख़िताब कंदे चयो त बांदी में हाजी अली हसन ज़रदारी करोड़ रुपयनि जा रिकॉर्ड तरक्याती कम कराया आहिनि। बरसातुनि ऐं ॿोॾ में पिण हाजी अली हसन ज़रदारी बेघर थियल माण्हुनि जी मदद कई। उन मौके ते जीडीए अगवान फज़ल हुसैन मरी जीडीए के अलविदा करे पाकिस्तान पीपल्स पार्टी में शमूलियत अख्तियार करे छॾी। इलेक्शन 2024 जे सिलसिले में तव्हां बि पंहिंजे तक जे पसंदीदा उम्मीदवार के कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार जी चूंड मुहिम में हिस्सो वठी सघो था त पोइ देर छाजी। हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ WhatsApp नंबर 03447223464। तेज़ तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।